1948 खां 1972 ताईं पाकिस्तान जा शुरूआती 24 साल मुल्क में आमिरत रही ऐं आमिरत जो सभ खां वॾो अज़ाब सिंधी ॿोलीअ ते ई नाज़िल थियो। ईअं पिए लॻो त ॼण सिंधी ॿोली आमिरनि जी सभ खां वॾी मुख़ालिफ़ हुई। इहा ॻाल्हि अॻिते हली 1983 ऐं 86 में तॾहिं सची साबित थी जॾहिं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जी वॾी अक्सरियत पाकिस्तान जी सभ खां वॾी जमहूरी तहरीक हलाई, जंहिंखे दुनिया अॼु MRD जे तहरीक जे नाले सां यादि करे थी। मुल्क टुटण खां पोइ बाक़ी बचियल पाकिस्तान में जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे हुकूमत जूं वाॻूं संभालियूं तॾहिं 1972 में सिंध असेंबलीअ सिंधी ॿोलीअ जो बिल पास कयो। जेतोणीकि हिन बिल में चयल आहे त हिन कानून खे अहिड़ी रीति अमल में आंदो वेंदो त जीअं उर्दूअ जे इस्तेमाल खे कोई नुक़सान न पहुचे, पर पोइ बि रईस अमरोहीअ जहिड़नि मेहरबाननि उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकिले जहिड़ा बाहि पखेड़ींदड़ शेर लिखी उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ खे सिंधियुनि ख़िलाफ़ु भड़काइण जी कोशिश कई, जंहिंजे नतीजे में सिंध में ॿोली वारा फ़साद थिया ऐं उन्हनि फ़सादनि जे नतीजे में केतिरा ई बेगुनाह इंसान मारिजी विया। 1972 वारनि ॿोलीअ जे फ़सादनि खां पोइ PPA जी सरकार पोइ हिते हटी वई ऐं एहतियात जे नाले में केतिरनि सिंधी रिसालनि ते बंदिश विधी वई। 1972 वारी सिंधी ॿोलीअ जे कानून में चयल हो त सिंध में 4थे दर्जे खां 12हें दर्जे ताईं समूरनि स्कूलनि में सिंधी पढ़ाई वेंदी, पर कराची अंदरि कॉलेजनि में उन हुकुम ते पहिरें ॾींहं खां ई अमल न थियो। कराचीअ जे उर्दू मीडियम स्कूलनि में मैट्रिक ताईं त सिंधी पढ़ाई वई, पर 11हीं जमायत में सली सिंधी कॾहिं बि न पढ़ाई वई। शहीद भुट्टे जे हुकूमत जो तख़्तो ऊंधो थियण खां पोइ ज़ियाउल हक़ जो सॼो दौरु घुट ऐं ॿूसट वारो रहियो ऐं सिंधी ॿोलीअ ते कराची ऐं हैदराबाद में अमली तरह ॼण पाबंदी रही। इन विच में क़ौम परस्तनि जे किन किन जलसनि में या सिंधी अदबी संगत जे किन किन इजलासनि में सिर्फ़ु इहे झीणा ऐं हीणा मुतालबा थींदा रहिया त कराची ऐं हैदराबाद मां नेकाली ॾिनल सिंधी ॿोलीअ खे ॿिन्ही शहरनि में अचण जी इजाज़त ॾिनी वञे। 1999 में सिंधी ॿोलीअ जे माहिर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना तइलीम जे वफ़ाक़ी वज़ारत खे हिकु ख़त ज़रिए आगाह कंदे इंसाफ़ तलब कयो ऐं चयो त सिंधी शागिर्द 11हीं जमायत में सलीस उर्दू पढ़नि था, जॾहिं त उर्दू शागिर्द 11हीं जमायत में सलीस सिंधी नथा पढ़नि, तंहिं करे उन फ़र्क़ खे ख़तमु करायो वञे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे इन ख़त खां पोइ कराचीअ में 11हीं जमायत में सिंधी पढ़ाइण जो बहस शुरू थियो ऐं पोइ लाॻीता 6 साल उहो ख़त ॾे सुवाल वठ जवाब जे मुक़ाबले वांगुरु सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे तइलीम वारनि खातनि जे टपाल ऐं रिकॉर्ड में रुलंदो रहियो। आख़िरकार 22 अगस्त 2005 ते तइलीम जे वफ़ाक़ी वज़ारत जे निसाब वारी शाख हिकु नोटिफिकेशन जारी कयो, जंहिंमें सिंध सूबे जे कॉलेजनि अंदरि सिंधी ऐं उर्दू पढ़ाइण लाइ स्कीम ऑफ स्टडीज़ जारी कई वई। हिन स्कीम में चयो वियो त 11हें दर्जे में सिंधी शागिर्द सलीस उर्दू पढ़ंदा ऐं उर्दू शागिर्द सलीस सिंधी पढ़ंदा। उन नोटिफिकेशन जे रोशनीअ में सिंध तइलीम खाते 27 सेप्टेम्बर 2005 ते हिकु नोटिफिकेशन जारी कंदे सूबे जे कॉलेजनि में 11हीं जमायत में सलीस उर्दू ऐं सलीस सिंधी पढ़ाइण जो हुकुम जारी कयो। 27 सेप्टेम्बर 2005 वारे उन तारीख़ी नोटिफिकेशन जे जारी थियण सां कराचीअ में वावेला शुरू थी वई ऐं चयो वियो त कराचीअ जे कॉलेजनि में सिंधी पढ़ाइण वारा उस्ताद न आहिनि ऐं साॻिए रीति कराची बोर्ड वटि कराचीअ जे 1 लख शागिर्दनि जे सलीस सिंधीअ वारनि पेपरनि जे चकासण लाइ उस्ताद पिणु न आहिनि, तंहिं करे 11हें क्लास में उर्दू शागिर्दनि खे सलीस सिंधी पढ़ाइणु मुमकिन नाहे। सिंध जे उन वक़्त जे वज़ीर तइलीम डॉक्टर हमीदा खोड़ो ऐलान कयो त सिंधीअ जा उस्ताद फ़ौरन रखूं था, पर अरबाब ग़ुलाम रहीम जी हुकूमत ते कराचीअ वारनि एतिरो दबाउ विधो जो सिर्फ़ु 22 ॾींहंनि खां पोइ कराचीअ जे कॉलेजनि में सलीस सिंधी पढ़ाइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वियो। कराचीअ जे कॉलेजनि में उर्दू शागिर्दनि खे सलीस सिंधी पढ़ाइण वारो तारीख़ी नोटिफिकेशन जारी थियण खां 17 ॾींहं पोइ 14 अक्टूबर 2005 ते सिंध जे मौजूदा गवर्नर डॉक्टर इशरतुल इबाद, जेको उन वक़्त बि सिंध जो गवर्नर हो, सिंध तइलीम खाते जे सेक्रेटरीअ खे हिकु ख़त लिखियो, जंहिंमें हिन तइलीम खाते जे सेक्रेटरीअ खे हिदायतनामा तजवीज़ ॾिनी त 11हें क्लास में सिंधी पढ़ाइण वारी ॻाल्हि खे गैर ज़रूरी तौरु इख़्तिलाफ़ जो सबबु बनायो वियो आहे ऐं कराची बोर्ड वटि न एतिरा उस्ताद आहिनि जेके उहे पेपर चकासे सघनि, न ई वरी कराची बोर्ड आसान सिंधीअ जा पेपर कराइण जे पोज़ीशन में आहे, तंहिं करे तइलीम खातो 27 सेप्टेम्बर वारो नोटिफिकेशन वापसि वठे। सिंध जे गवर्नर जी तइलीम खाते अंदरि अहिड़ी सिधी मुदाख़लत ते सिंध जे अदीबनि ऐं कुझु क़ौम परस्तनि हाय घोड़ा कई, पर अरबाब ग़ुलाम रहीम ऐं डॉक्टर हमीदा खोड़ो पंहिंजा उहिदा ऐं वज़ारतूं विञाइण जे डप में ख़ामोश रहिया ऐं कराचीअ जे कॉलेजनि में आसान सिंधी पढ़ाइण वारो कमु उते ई यानी अध में रहिजी वियो। सिंध जे तइलीम वारे वज़ीर ऐं कानून वारे वज़ीर खे मालूम हुअणु घुरिजे त सिंध असेंबलीअ जे ॿोली बिल मूजिबि
सिंध जे तइलीमी इदारनि अंदरि 4थे दर्जे खां 12हें दर्जे ताईं सिंधी पढ़ाइणु घुरिजे, पर कराचीअ जे कॉलेजनि में पहिरें ॾींहं खां वठी उन कानून ते अमल न थियो आहे। ऐं अॼु बि कराचीअ जे कॉलेजनि में उर्दू शागिर्दनि खे न सली सिंधी पढ़ाई वञे थी, न ई वरी बोर्ड तरफ़ां हुननि खां उहो पेपर वरितो वञे थो। साॻे रीति कानून जे वज़ीर साहब खे बि इहो मालूम हुअणु घुरिजे त सिंध असेंबलीअ जे ॿोलीअ बाबति पास कयल कानून ते दुरुस्त नमूने अमल न पियो कयो वञे। मुतहिदा क़ौमी मूवमेंट खे हिकु पार्टीअ जी हैसियत में पंहिंजी पार्टी पॉलिसी वाज़े करणी आहे त उहा सिंधी ॿोलीअ वारे बिल खे तस्लीम करे थी या नथी करे। जेकॾहिं उहा सिंधी ॿोलीअ जे बिल जो एतिराम करे थी ऐं सिंधी ॿोलीअ खे कराचीअ जे कॉलेजनि में पढ़ाइण जी हिमायत करे थी त पोइ उन जे गवर्नर अक्टूबर 2005 में कराची में सिंधी ॿोलीअ खे 11हीं क्लास में पढ़ाइण वारे तइलीम खाते जे फ़ैसिले जी मुखालफ़त कीअं ऐं छो कई हुई। जेकॾहिं मुतहिदा क़ौमी मूवमेंट कालाबाग डैम वांगुरु सिंधी ॿोलीअ जी रस्ता रोक जी बि मुखालिफ़ आहे त खेसि पंहिंजे हामी गवर्नर खां इहो बि पुछणो पवंदो त हू सिंध जे तइलीमी बोर्डनि जो इंतिज़ामी सरबराह हुअण नाते कराचीअ जे कॉलेजनि जे उर्दू शागिर्दनि लाइ सली सिंधीअ जे पेपर कराइण ऐं चकासण जो इंतिज़ाम छो नथो करे। अरबाब ग़ुलाम रहीम खे आमरियत जी पैदावार करार ॾींदड़ ऐं डॉक्टर हमीदा खोड़ो खे तइलीम जो बेड़ो ॿोड़ण जो ज़िम्मेवार करार ॾींदड़ पीपी सरकार ऐं उन जे वज़ीरनि खे बि पंहिंजो एहतिसाब करणो पवंदो त डॉक्टर हमीदा खोड़ो पंहिंजे पीउ मरहूम मोहम्मद अयूब खोड़े वांगुरु सिंध जे ॿोलीअ वारे हक़ लाइ थोरो आवाज़ त उथारियो ऐं पोइ वरी हमीदा खोड़ो पंहिंजे पीउ वांगुरु वक़्त जे हाकिमनि सां मसलतब करे चुप करे ख़ामोश थी वेही रही। जेकॾहिं हुकूमत जे दायरे खां ॿाहिरि वेही सोचिजे त असांजी सियासी पार्टियुनि ऐं सिंधी अदबी संगत बि उहो घुर्बल किरदारु अदा न कयो आहे जेको हुननि खे करणु घुरिजे हा। रुगो रस्तनि ते झंडा खणी पंधु करणु ऐं तस्वीरुनि छपराइण सां सिंधी ॿोली बहाल न थींदी। इहो कमु बि हिकु उर्दू ॻाल्हाईंदड़ इक़बाल काज़मीअ नाले शख़्स कयो आहे, जंहिं सिंध हाई कोर्ट में हिकु आइनी दरख़्वास्त दाख़िल कई आहे ऐं अदालत खे गुज़ारिश कई आहे त कानून मुताबिक़ सिंधी ॿोलीअ खे सिंध जी सरकारी ॿोली करार ॾिनो वञे। आइन जे आर्टिकल 251 क्लियरली चयो आहे कि सिंधी ज़बान जेकी आहे सूबे सिंध खे इहो हक़ हासिलु आहे कि उहो पंहिंजी सूबाई ज़बान जेका आहे नाफ़िज़ करनि सरकारी इदारनि में ऐं अदालतनि में। जॾहिं 1973 में आइन आयो आहे, अॼु ताईं जेको आहे आइन ते अमल दरामद न थियो आहे, त मजबूरन असां अदालत आलिया में आया हिते पिटीशन दायर असां कई आहे, जंहिंमें असां चयो आहे कि कानून बाक़ाइदा असेंबली पास कयो आहे, सिंधी लैंग्वेज एक्ट मंज़ूरु थियो आहे ऐं मंज़ूरु थियण सां पोइ गवर्नर साहिबु हुन ते सही बि कई आहे, त पोइ हे नाफ़िज़ छो नथा करनि। ऐं कानून में क्लियरली चयो वियो आहे कि जंहिं बि ऑफिसर इंतिज़ामिया जा जेका सिंध हुकूमत जा ऑफिसर आहिनि ऐं इंतिज़ामिया जा जेका मुलाज़िम आहिनि हुननि खे सिंधी नथी अचे, हू उन्हनि खे 8 साल जो टाइम आहे कि 8 साल जे अंदरि अंदरि सिंधी लिखणु पढ़णु ऐं उन्हनि खे अचणु खपे। हुन ते अमल दरामद न आहे। पोइ इन्हनि कानून बाक़ाइदा तौर ते पाबंद करे छॾियो आहे तालीमी इदारनि खे कि पहिरीं क्लास सां 12हीं क्लास ताईं सिंधी लाज़मी पढ़ाई वेंदी। पोइ मजबूरन असां पिटीशन दायर कई आहे ऐं पिटीशन दायर कई आहे, अञा ताईं सिंध हुकूमत जी तरफ़ सां कोई जवाबु दाख़िल न थियो आहे। पब्लिक सर्विस कमीशन जवाबु दाख़िल कयो आहे, जंहिंमें हुननि चयो आहे कि असां हिन जो को बि जवाबु नथा ॾेई सघूं। इहो कमु सिंध जे कंहिं कॉन्ग्रेस पार्टीअ खे करणु घुरिजे हा। जेकॾहिं सिंध जा कॉन्ग्रेस इन मामले में घुसी विया त पोइ इहो कमु सिंधी अदबी संगत खे करणु घुरिजे हा। पर अहिड़े क़िस्म जी संजीदह कोशिश खां असांजूं सभु धुरियूं ऐं इदारा अलाए छो परे ऐं पासीरा रहंदा आया आहिनि। पीपल्स पार्टीअ जे बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे सिंधी ॿोलीअ खे सूबे में क़ानूनी हैसियत ॾियारण जो क़ानून पास करायो हो। उन ते अमल कराइण उन जे पोइ लगन जो कमु आहे। ॾिसणो इहो आहे त सॼो ॾींहुं भुट्टनि ऐं उन्हनि जे खूननि ऐं शहादतुनि जा कसम खंदड़ हुक्मरान सिंधी अवाम खे शहीद भुट्टे तरफ़ां तोहफ़े में ॾिनल सिंधी ॿोलीअ वारे बिल खे लागू कराइण में केतिरी कोशिश ऐं क़ुर्बानी ॾियनि था।